अॼु मूंखे तव्हां सां ॻाल्हाइणो आहे विश्वास सां भरियल रवैये जे बारे में। इहो रवैयो पक विश्वासनि सां भरियल हूंदो आहे, पर मां तव्हांखे पूरी तरह विश्वास न हुजे। आत्मविश्वास कोन्हे। मां अॼु तव्हांखे हिते आत्मविश्वास जे बारे में ॿुधाईंदसि। सच ॻाल्हि आहे त जेको असां नीति वचन जे हिसाब सां ॾिसंदासीं, हर कंहिंखे कुझु न कुझु समस्या आहे, पर उन जो आत्मविश्वास केतिरो पको आहे उहो ॾिसणो आहे हुनखे। उहो मूर्ख आहे। जेको बि आत्मविश्वासी आहे पाण में, उहो मूर्ख आहे बिल्कुलु। छो जो करे उहो पाण ते अहिड़ी घड़ी भरोसो कोन थो करे सघे जंहिंमहिल उनखे करिणो आहे भरोसो। इहा ॾाढी ज़रूरत हूंदी आहे। मुंहिंजे जीवन में रोज़ रोज़ इहे ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। मां पंहिंजी व्यक्तिगत में प्रार्थना कंदी आहियां ऐं कॾहिं कॾहिं मूंखे लॻंदो आहे कि घणा दफ़ा मां इहा भूल करे चुकी आहियां, ऐं जेकी सुठाई कान हूंदी आहे उहो मूंखे प्रभु आणे ॾींदा आहिनि, मदद कंदा आहिनि मुंहिंजी अची करे। अॼु मां बेशक ॾाढी मूर्ख चई थी सघां, पर जॾहिं इहो ज़रूरी हूंदो आहे त असांखे विश्वास हुजे, ऐं उहो विश्वास प्रभुअ में हुजे। असां ॾिसंदासीं थोरी देरि में कहिड़ी जॻहि हूंदी आहिनि विश्वास जी। प्रभु यीशु मसीह ते विश्वास करे चुका, हवाई जहाज जे तरह उहो उॾी विया, ऐं हुननि खे ख़बर पई त रनवे में उहो जेकी ॻाल्हि आहे उहो निश्चित थी विया त उनजी अविश्वासी कीअं विश्वास में साम्हूं आई। विश्वास उहो करे ॾेखारियईं जेको उनजे साम्हूं अची वियो ऐं उहो योग्य थियो। विश्वास जे करे तव्हांजी निडरता ऐं साहस सम्झाईंदो आहे। तव्हांखे ख़बर पवंदी आहे त तव्हां केतिरा मज़बूत आहियो। निश्चय थी करे तव्हां हमेशह विश्वास ते अॻियां वधंदा आहियो। निश्चय जे बदौलत तव्हांजी जीवन अद्भुत थींदी ऐं उहो अनुपम थींदी, सुठी हूंदी जीवन में। ॾिसो, मां हिन दावे सां चई थी सघां, अॼु हिते हिन इमारत में हज़ारनि में माण्हू वेठा आहिनि जेके इंतज़ार था कनि। प्रभु तव्हां खां हर हिकु महानता लाइ गॾु आहे। असांजो प्रभु महान आहे। जॾहिं उहो असां में वसे थो, तॾहिं असांखे ख़बर थी पए त असां केतिरा महान कमु करे था सघूं उन जे द्वारा। मुंहिंजो उद्धार तॾहिं थियो जॾहिं मां 9 साल जी ॿार हुयसि। मुंहिंजे घर में यकीनन कंहिं बि तरीक़े जी आत्महत्या न हुई, ऐं मुंहिंजे रिश्तेदारनि खे गॾु इहा चर्चा थी जेके शहर में ॿाहिरि हुया। अगरि मुंहिंजे पीउ खे ख़राबु पियसि त उन मां कॾहिं बि चर्चा न कई हुई, ऐं उन मुंहिंजी चर्चा वञणु बिल्कुलु बि मंज़ूर कोन कई। ख़बर पई, पर उहो ॾिठईं त कीअं दारू पीअण लॻो ऐं उहो कीअं मूर्ख चर्चा जो वञण जो मौक़ो मिली वियो। मुंहिंजो उद्धार थियो ज़रूरी हुयो, इन करे ज्ञान मूंखे मिलियो। मां हमेशह महसूसु कयो ॿाहिरि वियमि, मां पंहिंजो जीवन प्रभु खे ॾिनो, पर उन ॾींहुं पेस्टर अल्टर कॉल ॾियणु चुकिजी वियसि। ऐं तॾहिं मूंखे ध्यानु आयो त मूंखे हिकु फ़ैसिलो करिणो आहे, ऐं मां निराश थी वियसि। पर मां वञी करे उहो कयो ऐं पंहिंजो जीवन हवाले करे छॾियो प्रभुअ जे। पंहिंजे जीवन जी बिनती कई ऐं हुन सां गॾु रही, ऐं मुंहिंजो उद्धार करण लाइ मां सोचियो। मूंखे यकीन आहे त मूंखे ख़बर हुई कि प्रभु मूंसां गॾु आहे। मूंखे यादि आहे त जंहिंमहिल मां इहो चयो हुयो तंहिंमहिल मूंखे जाम उत्साहित थी वियो हुयो, ऐं मुंहिंजे गले में कुझु थी रहियो हुयो, ऐं ख़बर पई त उहो जेकी ॻाल्हि हुई उहो अंदरि हुई। तॾहिं मां पंहिंजो जीवन प्रभु खे ॾेई छॾियो। मुंहिंजो दिलि ऐं मुंहिंजो दिमाग़ु इहो ई पियो चए त जेकी निश्चय ॻाल्हि आहे उहो पंहिंजे अंदरि में रखणी आहे, ऐं उन राति पंहिंजे बिस्तर ते मां उहो कयो। सोचे सोचे मां जाम कुझु करे सघंदमि, मूंखे यकीन हो। प्रभु मुंहिंजे लाइ अंदरि आयो हुयो, ऐं उन मूंखे महसूसु करायो कि मूंखे छा करिणो आहे, ऐं उहो अहसासु थियणु लॻो कि कुझु करे सघंदी आहियां ऐं उद्धार थींदो। मूंखे आराधना करणी आहे ऐं मां इहो कंदमि। उहो मूंखां कोन थियो, पर मूंखे मदद मिली प्रभुअ जी ऐं प्रभु जी महान आत्मा जी। उन जे बदौलत मां इहो कमु कयो ऐं अहसासु कयो तव्हां पाण इहो करे सघंदा आहियो। तव्हांजे अंदरि इहो सभु आहे, ऐं जेकी तव्हांजी सुठी ॻाल्हि आहे उहो तव्हांजो विश्वास पको कंदी, घटाईंदी न। हमेशह मसीह में तव्हांजी क़ाबिलियत जाम सुठी हूंदी जंहिं कॾहिं तव्हां पंहिंजी सोच रखो। माण्हुनि जे मथां
कुझु वॾो कयो ऐं वॾो सोचो। विश्वास जी घटिताई जे कारण तव्हांखे मसीह में क़ाबिलियत न हूंदी त तव्हां उन मक़सद ताईं पहुची न सघंदव जेको प्रभु तव्हांजे लाइ धरतीअ ते कयो आहे। हिकु ॻाल्हि तव्हांखे यादि करिणो आहे कि तव्हांखे निश्चय हूंदो आहे, पर तव्हां इहो न कंदा त तव्हां हताश थी वेंदव पंहिंजे जीवन में। पंहिंजे जीवन में तव्हां हमेशह भटकजी वेंदव ऐं तव्हांखे लॻंदो कि तव्हां छा था कयो, तव्हां बुखियाल आहियो पंहिंजे जीवन सां। जीवन जीअण लाइ तव्हांखे केवल हिकु रस्तो चुनणो आहे, उहो निश्चय करिणो आहे कि प्रभु जी इच्छा जे अनुसार तव्हांखे पंहिंजो जीवन बिताइणो आहे। तव्हां वटि विश्वास आहे ऐं निश्चय न आहे त तव्हां कुझु न करे सघंदव। तव्हांजे जीवन में सभु कुझु थींदो जे तव्हांजो निश्चय ऐं विश्वास पक्को आहे। तव्हांजे जीवन जी मंज़िल न मिलंदी। विश्वास खां बिना तव्हांजे जीवन में अक्सर ॿियनि जो काबू रहंदो। माण्हू तव्हांजो इस्तेमालु कंदा, तव्हांखे गारियूं ॾींदा, तव्हांखे सम्झी न सघंदा। बिना विश्वास जे असां माण्हुनि खे ख़ुशि करण वारा ठहंदा आहियूं। असां पंहिंजो सॼो जीवन माण्हुनि खे ख़ुशि करण में विञाए छॾींदा आहियूं ऐं कुझु करे न सघंदा आहियूं। उहो संतोष बि न थींदा आहिनि। जेको प्रभु तव्हांखे चए थो मनुष्य ठहो, इंसान संतुष्ट न थींदो आहे। अगरि असां में विश्वास कोन्हे त पवित्र आत्मा दुखी थी वेंदी आहे, छो जो करे यीशु इन करे न मरिया। असांजे जीवन में असुरक्षा हुजे, डपु हुजे जीवन में, जॾहिं पवित्र आत्मा दुखी थींदी आहे तॾहिं उहो दुख असांखे बि महसूसु थींदो आहे। मूंखे लॻंदो आहे कि जॾहिं असां बेवजह दुखी थींदा आहियूं तॾहिं उन जी वजह इहो हूंदी आहे त असां पंहिंजी पवित्र आत्मा खे दुखी कयो आहे ऐं उनखे दुख ॾिनो आहे। हमेशह माण्हू ॿियनि सां तुलना कंदा आहिनि ऐं उहो चवंदा आहिनि कि उहो उन ॻाल्हि खे ॻोल्हनि जेके बिल्कुलु उन सां हुयूं। उहो मापींदा आहिनि उन ॻाल्हि खे जिते पाण था चाहिनि ऐं उनखे उहो बहितर मञींदा आहिनि, पंहिंजी महानता मञींदा आहिनि, तॾहिं उहो वञी वेंदा आहिनि। असुरक्षित माण्हू कॾहिं बि आत्मिक अध्ययन कोन करे सघंदो आहे। उनखे ख़बर हूंदी आहे कहिड़ो तरीक़ो सुधारणो आहे, पर उहो पंहिंजे जीवन में इहो न करे सघंदो आहे छाकाणि त उनखे लॻभॻि सभु नामुमकिन लॻंदो आहे। उहो पंहिंजे जीवन में सुधार न करे सघंदो आहे छो त उहो उनखे संभाले न सघंदो आहे। बाइबल असांखे सेखारींदो आहे इब्राहिम 5 में, अगरि असांखे ख़बर कोन्हे कि मसीह में असांजी सुञाणप छा आहे त असां खे धार्मिक रूप शिक्षा जो ज्ञान कोन्हे, असांखे कहिड़ी परिप्रक्रिया करणी आहे त असां प्रभु खे ॾिसूं था त असांखे ॻाल्हाइणो आहे प्रभुअ सां। असां पंहिंजे मसीह सां ॻाल्हायूं ऐं सुञाणप ॾेखारियूं। इहो मुश्किल आहे, पर फिलिपिन्स 4:13 में इहो असांखे ॿुधायो आहे ऐं मूंखे जाम वणंदो आहे। इहो जाम अद्भुत आहे, इन करे मां तव्हांखे ॿुधायां थी। इहो जाम सुठो आहे। सभु कुझु करण लाइ समर्थित थियणो पवंदो आहे ऐं मसीह में असांखे ख़बर कोन हूंदी आहे त असां छा आहियूं पर असां हमेशह कोशिशि कंदा आहियूं त असां जीऊं उन तरीक़े सां। जॾहिं असांखे ख़बर पए त असांखे छा करिणो आहे, मां इहो करे सघंदी आहियां, मां उहो करे सघंदी आहियां, मां हर ॻाल्हि लाइ तयारु आहियां, पर मूंखे ख़बर न आहे त मूंखे कहिड़ी अंदरि शक्ति मिली आहे। मां जॾहिं बि चाहियां ऐं जेको बि चाहियां उन जे करे मां सभु कुझु करे ॾेखारे सघंदी आहियां। उहो मूंसां गॾु आहे। मूंखे इहो ॾाढो वणंदो आहे। मसीह ते निर्भर थी करे आत्मनिर्भर पूरी आहियां। असां ईअं चवंदासीं, मसीह जे विश्वास योग्यता ते मुंहिंजो भरोसो आयो ऐं भरोसो आहे। अगरि तव्हांखे इहो सिखणो आहे त तव्हांखे मसीह ते भरोसो करिणो आहे। उन जो वादो इहो आहे कि तव्हां कॾहिं बि कोन छॾींदव। मां तव्हांखे हिन ॻाल्हि जो यकीन ॾियारियां थी त तव्हांखे छा ख़बर आहे ऐं तव्हांखे छा खपे ऐं तव्हां भुलिजी चुका आहियो त तव्हां केरु आहियो। शायदि तव्हांजे जीवन में उहो कुझु बि न थिए, तव्हां समर्थ थी वञो ऐं उहो तव्हां करे सघंदा आहियो पंहिंजे जीवन में मसीह द्वारा जेको तव्हांजे अंदरि आहे। ऐं तव्हां उहो जेकी तव्हांखे जीवन में सफलता मिलंदी ऐं तव्हां सुठी मानववृत्ति नम्रता सां गॾु रहंदव। ॾिसो, असां धन जे बारे में जाम कुझु चवंदा आहियूं, प्रभु सां धन जी आशा लॻाईंदा आहियूं, पर प्रभु खे असां ॾियण जे लाइ कुझु न करे सघंदा आहियूं। ऐं मूंखे छा चवणो आहे, जंहिंमहिल मां चवंदी आहियां धन जे मामले में, ऐं ॿी ॻाल्हि जेकी मां
ज़रूरत महिल तव्हांजो व्यवहार कीअं थींदो आहे ऐं तंहिं महिल जंहिं महिल ज़रूरत न हूंदी आहे, ॿई ॻाल्हियूं अहम आहिनि। मां सभु कुझु थी करे सघां ऐं असांखे उस मुक़ाम ताईं पहुचाइणो आहे जंहिं महिल पहिरीं ॻाल्हि ईंदी आहे त असां संकट महिल चवंदा आहियूं त असां इहो नथा करे सघूं, मां इहो नथी निपटी कोन सघां, इहो मुंहिंजे बस में न आहे। पहिरीं ॻाल्हि असांखे चवणो आहे कि प्रभु सां गॾु असां मसीह में जेको बि करे सघंदा आहियूं उहो उन जे करे सघंदा आहियूं ऐं उहो कंदो असांजे जीवन में मसीह जे थ्रू। जाम दफ़ा असां गाना ॻाईंदा आहियूं पर असां गाने जे बोल ते ध्यानु न ॾींदा आहियूं वधीक करे। अॼु सुबुह जो मां हिकु गानो ॿुधो आहे जंहिंजे करे प्रभु मूंखे हिकु अहम सचाई ॿुधाई आहे जंहिंखां बोल मूंखे यादि न आहिनि पर उनजो मतिलबु आहे संकट में अचण ते असांखे प्रभु जी हलण ॾियणी आहे। उहो हलंदा आहिनि त असांखे ख़बर पवंदी आहे त असांखे कहिड़ी ॻाल्हि ख़बर पए थी त उहो चवंदा आहिनि त असांखे छा विस्मित करे करे अॻियां वधणो आहे ऐं अॻियां वधी करे असां प्रभु सां कोन पुछी सघंदा आहियूं त असां कहिड़ी समाधान ते आहियूं ऐं उहो मथे अची करे पाण पंहिंजो कमु कंदो आहे। असांखे हेठि झुकी करे रहणो आहे ऐं छाकाणि त उहो असां सां गॾु आहे, उहो चए थो त जेको तव्हांखे ख़बर पए त क्या असांखे प्रभुअ खां न खटणो आहे, उन ॻाल्हि तां खटणो आहे। प्रभु छा करे रहियो आहे त उहो सोचणो आहे असांजे लाइ ऐं भरोसो पको करणो आहे। मुंहिंजो वीचार हुयो कि अॼु अची करे मां तव्हां सां पुछां कि तव्हांखे कीअं लॻंदो आहे अगरि तव्हां चओ त प्रभु तव्हां सां गॾु आहे, पर असलीअ में इहा ॻाल्हि आहे त तव्हां इहो चवंदव कि दिशा बदिले छॾियो। हा, मूंखे ख़बर आहे त तव्हां हमेशह ईअं चवंदा आहियो। असांखे विश्वास आहे छो त मसीह असां सां गॾु आहे। हाणे असां ॾिसूं था फिलिपिन्स 2:5 में जीअं मसीह यीशु जो सुभाउ ॾिठो, ध्यानु ॾिजो मां तव्हांखे ॿुधायां थी। असां जेको ख़ासि करे ॾिसंदा आहियूं उहो सुभाउ ॾिसंदा आहियूं माण्हुनि जो जंहिंमें असांखे ख़बर पए कि उनजी नम्रता कहिड़ी ॻाल्हि में आहे, उनजो मिसाल छा आहे ऐं मां चवंदसि त तव्हांखे सिखणो आहे। जीअं मसीह यीशु जो सुभाउ हुयो तहिड़ो ई अगरि तव्हांजो सुभाउ थींदव त तव्हां हिकु मिसाल ठहंदव। प्रभु इंसान ठही करे धरती ते आयो, पाण दास बणिजी वियो, उन्हनि पाण खे एतिरो नम्र कयो ऐं क्रूस ते वियो, दास ठही करे पाण क्रूस ते सहन कई, ॾिठई पाण खे, हुनजी ठटोली उॾाई, थूक फिटी कई ऐं हुनखे मथां कोड़ा वसाया विया, तॾहिं बि हुनजो विश्वास क़ाइमु हो। तव्हां चवंदव थोरो ॿियो त असां ते विश्वास ॻाल्हि पिया कयूं न। हाणे हिन ॿिन्हिनि खे गॾु वेहणो आहे ऐं हिन जो मतिलबु आहे हिन खे साण रहणो आहे। अगरि टुटी पियो त विश्वास न थींदो, छो त सचो विश्वास चवंदो आहे कि तव्हांखे हमेशह पंहिंजे दम ते कुझु बि कोन आहे, इहो तव्हांजी नम्रता आहे। मसीह में इहा नम्रता हुई मसीह ते, पर मसीह में मां कुझु बि करे सघंदी आहियां, उन जे बिना कुझु बि न करे सघंदमि, छाकाणि त उहो आहे त मां आहियां ऐं कयो। इहो संसार तव्हांखे अहिड़ो सुठो लॻंदो, जेकी उपलब्धियूं आहिनि तव्हांजे साम्हूं, उहो विश्वास ऐं आत्मविश्वास निर्भर करे सघंदो आहे। तव्हांजे साम्हूं अॻियां अहिड़ी ॻाल्हियूं आहिनि कि तव्हां कुझु करे सघो, तव्हांखे चवणो आहे, तव्हां सां गॾु रही करे प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं प्रभु तव्हांजे लाइ उहो कंदो, तव्हां सां गॾु हूंदो, तव्हांखे इहो सबूत हूंदो आहे मां तव्हां सां गॾु आहियां। अगरि तव्हां चवंदव कि मसीह में असां आहियूं ऐं जॾहिं प्रभु तव्हां सां गॾु आहे त तव्हांखे कुझु बि करण जी काई ज़रूरत न आहे। उहो चवंदो त तव्हांखे करणो आहे त तव्हां कयो ऐं उहो चए थो तव्हांखे करण जी ज़रूरत न आहे त तव्हां न करे सघंदव। उहो प्रभु तव्हांखे ख़बर आहे त केरु आहे ऐं उहो तव्हां सां गॾु आहे। हाणे मां तव्हांखे कुझु ॿुधाइणु चाहियां थी, जेकी कमज़ोरियूं आहिनि, जेकी कमज़ोरियूं असांजे अंदरि हूंदियूं आहिनि,
उहो असांखे हमेशह विश्वास खां बिल्कुलु परे कंदियूं आहिनि। मां उन विश्वास जी ॻाल्हि थी कयां जंहिंजे बारे में तव्हांखे ॿुधायां थी। जंहिं महिल बि तव्हांखे कमज़ोरियूं हुजनि, ग़लतफ़हमी हुजे, तव्हांखे उनजो सामनो करणो आहे ऐं ख़बर अथव तव्हां उहो करे सघंदव। जेकी ॻाल्हि आहे वधीक तव्हांखे ॿुधायां थी त मां हिकु माईअ जे बारे में काफ़ी कुझु पढ़ियो आहे जेकी 16वीं सदी में रहंदी आहिनि, जंहिंजो नालो आहे मैडम गयान। ऐं उन जी चयल ॻाल्हियुनि मां हिकु आहे, मुंहिंजी नज़र में सभिनीनि खां अनमोल हुई ऐं उहो चए पई जेके पंहिंजे चुनियल संतन में बि प्रभु कमज़ोरी रखंदा आहिनि। अहिड़ी ॻाल्हियूं जेके तव्हांखे सॼी उमिरि निपटाइणो पए, प्रभु इन करे ईअं कंदा आहिनि जंहिंजे करे असांखे यादि रहे त असां कीअं आहियूं, जेको असांखे ख़बर आहे। हाणे असांजी जेकी शक्ति हूंदी आहे, सभिनीनि जी ॻाल्हि थी कयां, उहा क़ाबिलियत हूंदी आहे ऐं शक्ति हूंदी आहे। मूंखे ॿ ॻाल्हियूं चङी तरह ईंदियूं आहिनि, लिखणु ऐं पढ़णु, जंहिंजे करे मां अॻियां वधी सघंदी आहियां। मूंखे कोन ख़बर आहे त मां कीअं कयो आहे, पर मां कोशिशि कंदी आहियां। पंहिंजी कमज़ोरियुनि ते तव्हांखे पंहिंजो सॼो बर्बादु करे छॾींदियूं आहिनि। पंहिंजी कमज़ोरियुनि खे घड़ी घड़ी संवारण जी कोशिशि करणु बंदि करे छॾियो। हिकु ॻाल्हि खे तव्हांखे गॾु ॿधणी आहे, प्रभु ॻोल्हींदा आहिनि ऐं ॾिसंदा आहिनि चरियनि खे, कमज़ोरनि खे, उनजो इस्तेमालु करे उनखे अॻियां वधाए सघनि, उनजो मक़सदु सफ़ल करे सघनि, जेकी उनजी महिमा कनि। अॼु हिन इमारत में अहिड़ो हिकु बि माण्हू न हूंदो या इंसानु न हूंदो जेको टीवी ते ॾिसी करे इहो संदेश ध्यान सां ॿुधे ऐं प्रभुअ लाइ महान कमु कोन कंदो ऐं उहो पंहिंजे जीवन खे अॻियां न वधाईंदो। हिकु ॻाल्हि यादि रखिजो, तव्हांखे पंहिंजे जीवन में इहो करिणो आहे, इंसानियत जे रूप ते तव्हांखे इहो करिणो आहे। पंहिंजे जीवन जे बारे में कन सोचियो ऐं उहो करियो त जेको तव्हांखे करियो आहिनि ऐं तव्हां उहो करे सघंदा आहियो जेको प्रभु तव्हांखे चए थो, ऐं तव्हां उहो कंदो। अगरि तव्हां ग़लति कंदव त तव्हांखे उहो हेठि वठंदो। प्रभु हिकु दफ़ो मज़ाक़ कई जंहिं महिल उहो मूंखे मिलियो, जंहिं महिल तव्हांखे मिलियो। परिपूर्णता सां सचो विश्वास कोन ईंदो आहे, प्रभु असां सां गॾु आहे, उहो विश्वास ईंदो आहे जंहिं महिल उहो ईंदो आहे जेको संघर्ष करे वेंदो आहे। हाणे ख़बर आहे मूंखे तव्हां मां जाम माण्हू इहो चवंदा त जेकी ग़लतियूं उन्हनि पंहिंजे जीवन में कयूं आहिनि ऐं उहे कमियूं जेके साम्हूं ईंदो आहे, प्रभु उनखे बदिले छॾींदो आहे तव्हांजे लाइ। तव्हां जेके बि कमु कंदा आहिनि, हज़ारे दफ़ा तव्हांखे वीचार करणो खपे पंहिंजे पाण में, तव्हां मसीह में केरु आहियो, तव्हांजी शक्ति छा आहे। तव्हांखे पंहिंजी कमज़ोरियुनि ते अॻियां वधणो आहे। कमज़ोरियूं मुंहिंजे जीवन में आहिनि ऐं मूंखे ख़बर आहे जेकी कमज़ोरियूं मुंहिंजे अंदरि आहिनि, मुंहिंजे जीवन जे आत्म समय खे ख़राबु करे छॾींदियूं आहिनि। मुंहिंजी इच्छा आहे हीअ मां हमेशह ठही करे रहां, सुठी प्यारी। ऐं ख़बर अथव जीअं टीवी ते ॾिसंदे चवंदा हूंदा, उनखे गुस्सो कोन ईंदो हूंदो, खिली करे मां चवंदसि, मां चयो प्रभु यीशु छो ॿिए ग्रह जो प्राणी आहे अगरि गुस्सो कोन ईंदो अथसि, मूंखे ॾिसणो आहे त हिनखे गुस्सो छो न ईंदो अथसि, आत्मा सहम कीअं थी थो रहे ऐं उहो पंहिंजे पाण खे कीअं क़ाबू कंदी आहे। ऐं हाणे मां अॼु सुबुह जो इन संसार जे वॾे चर्च में अचण लाइ तयारु पई थियां, जिते जाम माण्हू, हज़ारनि में माण्हू सुठा आहिनि ऐं उहो संदेश था ॾिसनि। मां सुबुह जो उथियमि 6:45 बजे ऐं मूंखे कॉफ़ी खपंदी हुई ऐं मूंखे फ्रेंच कॉफ़ी जाम वणंदी आहे, जाम सुठी हूंदी आहे उहा कॉफ़ी। मूंखे ब्रूड कॉफ़ी कोन वणंदी आहे। उन चयईं जी मैम मिली वेंदी। ठीकु आहे, मां पंहिंजो बाइबल कढियो, मां तयारु थी रहण लॻमि। 5:30 थी विया, 5:46 ताईं कॉफ़ी न आई। पंज 47 थिया, कॉफ़ी कोन मिली। मां सोचियो 5:45 कॉफ़ी खणी अचण लाइ चई हुई। 5:48 थी विया, कॉफ़ी कोन पहुती। मां फ़ोन लॻायो, पुछियो मुंहिंजी कॉफ़ी किथे आहे। हिकु ॻाल्हि चवां थी, तव्हांखे ॿुधायां थी, चढ़ाप आई आहे। मूंखे ख़बर आहे कि अहिड़ो कुझु करणु मूंखे शोभा कोन थो ॾिए ऐं जेको उनजो आत्मिकता सां हुई उहो संबंध कोन हुयो। मूंखे ख़बर हुई मूंखे कॉफ़ी खपे ऐं जाॻण खां पोइ कॉफ़ी पीअण जी आदत आहे। मूंखे पास्टर जो इहो चवणु ॾाढो वणंदो आहे। शुक्र आहे स्टारबक्स जो जेको अभिषेक खां कमु पहिरीं कंदी आहे।
5:48 वॼण खां अधु मिंट खां पोइ घंटी वॻी, मुंहिंजी कॉफ़ी अची वई ऐं उहा ग़लति कॉफ़ी हुई। पर इन ते ई ज़िंदगी चइबो आहे। सच चवां त उहा कॉफ़ी जेको मुंहिंजे साम्हूं आई हुई, उहो अहिड़ी कुझु ॻाल्हि हुई जेको मूंखे सेखारे वई, जेको कमु कयईं। मुंहिंजो मुद्दो इहो आहे कि मां तव्हांजे साम्हूं बीठी आहियां, जीअं तव्हां मूंखे चवंदा आहियो, ताड़ियूं वॼाईंदा आहियो, ॻाल्हियूं कंदा आहियो, ये चवंदा रहंदा आहियो, आकर्षित कंदा आहियो। पर अॼु सुबुह जो मुंहिंजी तबियत ठीकु कोन हुई, छो त मुंहिंजी कॉफ़ी 2 मिंट देरि थी वई। पर ख़बर अथव, हिकु ॿी बि ॻाल्हि आहे जेके मां ज़ोर कोन ॾींदव। सच तव्हां मुंहिंजो हिन नादानी ते प्रभु जाम खिलिया हूंदा। उन चयो हूंदो, ओ जॉयस, तूं बि अजीब आहीं। कॉफ़ी अचण में 2 मिंट देरि छा थी वई? तूं अधूरी थी वई आहीं। मूंखे हिकु ॻाल्हि चवणी आहे तव्हांखे हिते, तव्हां इहो सिखो। हे प्रभु, ॾाढी बुरी आहे, मां बुरी आहियां। ओ प्रभु, हिन जा 35 साल थी विया आहिनि, मां अभ्यास कयो आहे, मूंखे ख़बर हुजणु खपे, मां माण्हुनि खे सेखारे नथी सघां। मुंहिंजे जीवन में अहिड़ो हिकु वक़्तु हुयो जॾहिं मां पाण खे इहो कयो, जेको प्रभु तव्हांखे कोन थो सेखारे, तव्हां पाण था सिखो। ऐं तव्हांजी सभु कमज़ोरियुनि सां उहो वाक़िफ़ु आहे, त उहो तव्हांजो इस्तेमालु कोन करे थो सघे। हाणे मुंहिंजो चवण जो मतिलबु आहे त तव्हांखे इहो सिखणो आहे, पंहिंजे शागिर्दनि सां ऐं मदद वठणी आहे उन ॻाल्हियुनि सां जेकी तव्हांजी कमज़ोरियूं आहिनि, उनखे हटाइणियूं आहिनि ऐं प्रभु खे चवणो आहे। उहो मर्द जेके जाम सुठा आहिनि, उन्हनि खे सहायता मिली वेंदी। सुठी ॻाल्हियुनि सां तव्हांखे उहो करे सघंदव जेके शैतान तव्हांजी भलाई खे हटाए छॾींदा आहिनि ऐं तव्हां सभिनीनि जे साम्हूं कमज़ोर थी वेंदा आहियो। माण्हू हमेशह ईअं ई कंदा आहिनि। मां सभिनीनि जी ॻाल्हि थी कयां, जेकी समस्या आहे उहो पंहिंजे अंदरि आहे। पतरस जी ॻाल्हि यादि रखजो, उहो समस्या वारी पीतर जो वात हुनजी समस्या हुई। उहो जेको आहे, जेको होश आवाज़ में आहे, उहो प्रभु सां ॻाल्हाए सघंदो आहे ऐं प्रभु उन जो इस्तेमालु कयईं। हमेशह गॾु हूंदो आहे। मां तव्हांखे सम्झायां थी त तव्हांखे छा करिणो आहे। ॾिसी करे तव्हांखे दोष न ॾियणो आहे ऐं उन खां अॻियां वधणो आहे ऐं तव्हां उहो करे सघंदा आहियो, छाकाणि त तव्हां उहो सोचे सघंदा आहियो ऐं तव्हांजो विश्वास पको हूंदो। तव्हां ईअं कीअं कयो? ईअं न चवणो आहे तव्हांखे अॻियां वधणो आहे। उहो कमज़ोरियुनि खे हटाए छॾणो आहे पंहिंजे जीवन मां ऐं उहो जेको कमु आहे पंहिंजे जीवन में तव्हांखे विश्वास रूपी ईंदो। दोष कढी छॾियो पंहिंजे अंदरां ऐं पाण खे ॾिसो तव्हां केरु आहियो। मां ख़ुशि आहियां छो त मां हाणे हिते सिद्धांत चयो आहे ऐं कोई दबाव कोन्हे तव्हांखे छा करिणो आहे। तव्हांखे पंहिंजे मुक़ाम ते पहुचणो आहे। इन जे करे तव्हांखे चवां थी, उहो दबाव हटाए छॾियो पंहिंजे मथां ऐं उहो कयो ऐं पोइ तव्हां मज़ो वठी सघंदा आहियो जाम सुठा रिश्तनि नातनि जो। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था, जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं। हाणे ॾिठल प्रोग्राम जा प्रायोजक हुया जॉयस मायर मिनिस्ट्रीज़ जा दोस्त ऐं भागीदार।